बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। वेलकम कयूं था अवां सभिनी खे मॉर्निंग विद धरतीअ में। मां बाक़ पीरज़ा तव्हांजी होस्ट अवांखे हमेशह वांगुरु हर रोज़ जियां वेलकम कयां थी ख़ूबसूरत हिकिड़े नए प्रोग्राम में। ऐं जीअं त असांजे प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे त बहितरीनु गेस्ट बि ईंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त असांखे तमामु हर रोज़ हर अलॻि अलॻि प्लेटफॉर्म्स जूं अलॻि अलॻि फील्ड्स जूं नयूं ॻाल्हियूं ख़बर पवंदियूं आहिनि ऐं हिकिड़ो इंफॉर्मेटिव सेशन थी वेंदो आहे असांजे लाइ। इंफॉर्मेटिव जॾहिं सेशन्स असां कंदा आहियूं ऐं जॾहिं असां पंहिंजे ऑडियंस सां इंटरेक्ट कंदा आहियूं त ज़ाहिर आहे सभ खां मेन इन में पॉइंट इहो आहे, मेन असांजो मक़सदु इहो आहे त इस्लाह थिए, इंस्पायर कयूं असां घरु वेठल हर उन फ़र्द खे जेको असांखे ॾिसे थो, जेको असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसे थो, इन मां सुठियूं ॻाल्हियूं सिखे थो। छो त हिकिड़ी तरबियत ज़ाहिर आहे इंसान जी तालीमी इदारनि में थींदी आहे, घरनि में थींदी आहे, इंस्टीट्यूट्स यूनिवर्सिटीज़ में थींदी आहे, पर ॿी जेका तरबियत आहे उहा हिन चौकुंडे हिन हिकिड़े प्लेटफॉर्म सां थींदी आहे जेको तव्हांखे नज़र अचे थो, जंहिंखे असां टीवी चऊं था, मीडिया चऊं था या सोशल मीडिया चऊं था। सो ज़ाहिर आहे अॼुकल्ह जो दौरु आहे सोशल मीडिया जो दौरु आहे। ऐं इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका मां हर रोज़ु ॾिसंदी आहियां, छो त एवरीडे लाइफ असां सभिनी जी ॾाढी रूटीन बिज़ी थी वई आहे। असां सोशल मीडिया ते वञूं था, ॾिसूं था त हर को बिज़ी आहे पंहिंजनि पंहिंजनि कमनि में, पर इन में किथे न किथे असांजा जेके मेन नुक़्ता आहिनि, जेके उसूल आहिनि, जंहिंमें असां पंहिंजे दीन जो हवालो वठूं या रिलीजियसली पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां, तालीम जे पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां, त जेका इक्वेलिटी आहे, जेंडर इक्वेलिटी, इन में तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। असांजी सोसाइटी सिर्फ़ु इन सूरत ई ग्रो करे सघे थी जॾहिं असां इन अहम ॻाल्हियुनि ते, इन्हनि हक़ीक़तुनि खे एक्सेप्ट कयूं। ऐं जॾहिं हक़ीक़त खे फेस कबो आहे त चइबो आहे त पोइ अहसास जेके आहिनि न, उन्हनि जो को जेंडर कोन थींदो आहे। जीअं सैडनेस आहे उहो ही या शी कोन थींदो आहे। जॉय इज़ नॉट अ फेमिनिन और मैस्क्यूलिन। ज़ाहिर आहे ईअं ई जेके बि ॿियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि, फीलिंग्स आहिनि इंसान जूं, त पोइ प्यार ऐं मुहबत ऐं निवड़त ऐं जॾहिं कुर्ब जी ॻाल्हि कजे थी त उहे असां छो हिकिड़े जेंडर जे हिकिड़े दाइरे में क़ैद करे था सघूं त बाबा ही मर्द आहे या औरत आहे। इन मां असां ॿाहिरि निकिरी करे थोरो पंहिंजे पर्सपेक्टिव खे वाइड छो न कंदा आहियूं। इन्हनि ॻाल्हियुनि ते फोकस करण जी ज़रूरत आहे ऐं इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। बहरहाल हिकिड़े नई ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति थी आहे ऐं फुल एनर्जी असांखे महसूसु थी रही आहे ऐं उमेदु आहे त इहा एनर्जी असांजे थ्रू अव्हां ताईं बि पहुचंदी हूंदी। ऐं इहा जेका ख़ूबसूरत एनर्जी आहे, इन जी वजह इहा आहे त जेका धरती टीवीअ जी मेहनती टीम आहे मूंसां गॾु सुबुह सां अव्हांजे अॻियां हीउ ख़ूबसूरत हिकिड़ो प्लेटफॉर्म ऐं प्रोग्राम खणी ईंदा आहियूं। ऐं इन प्रोग्राम में हिन सॼी टीम में मूंसां गॾु शामिलु हूंदा आहिनि हाशिम भाई। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु। ख़ैर असां जुमो थी वियो आहे, जुमा मुबारक तव्हांखे। ख़ैर मुबारक तव्हांखे। हींअर वरी हाणे जुमे खां पोइ वरी जॾहिं असां वरी सूमर ते मिलंदासीं त उहो थोरो हिकिड़ो गैप अची वेंदो आहे। इन करे जुमा ख़ासि ॾींहं हूंदा आहिनि। बसि अल्लाह साईं जो करम हुजे ऐं सेहतमंद ज़िंदगी जो फ्लो ईअं हलंदो रहे। आमीन आमीन, बिल्कुलु सही था चओ तव्हां। ऐं ईअं ई अॻिते प्रोग्राम खे बि वधाईंदासीं। ऐं मां बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां त जेके अॼु असां वटि गेस्ट आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि। ऐं अक्सर इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मां ॿुधंदी बि आहियां ऐं अक्सर ज़िक्र बि कंदी आहियां, त चवंदा आहिनि त जी ख़ुशि त जहान ख़ुशि। ऐं जी ख़ुशि कीअं थींदो बाबा? जी ख़ुशि थींदो जॾहिं तव्हांजी सिहत सुठी हूंदी। इन करे सिहत जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं, छो त असां वटि जेके गेस्ट आहिनि से तमामु बहितरीनु आहिनि ऐं न्यूट्रिशनिस्ट बि आहिनि ऐं सिहत जे हवाले सां ॾाढियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं आहिनि। ऐं उनजी पंहिंजी फस्ट ऑफ ऑल त पर्सनैलिटी ॾाढी चार्मिंग आहे, ॾाढी अपीलिंग आहे, हमेशह मिलंदियूं आहिनि, प्यार ॾींदियूं आहिनि, कुर्ब ॾींदियूं आहिनि। ऐं धरती टीवीअ जे अलॻि अलॻि प्रोग्रामनि में अची बि चुकियूं आहिनि ऐं अॼु वरी हिकिड़े नई पंहिंजे मां चवंदसि त प्रोडक्ट खणी आयूं आहिनि। ऐं इहो इन प्रोडक्ट जे बारे में बि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं खोड़ सारियूं दुआऊं ॾींदासीं, तमामु वेल विशेस ॾींदासीं उन्हनि खे ऐं वेलकम बि कयूं था पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में हिकिड़ी ख़ूबसूरत पर्सनैलिटीअ खे, डॉक्टर सलवत अस्करी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या हाल है आपके? अल्लाह का शुक्र है, ठीक है। आप बताओ? मैं ठीक ठाक, बहुत प्यारी लग रही है और हमेशा की तरह वही हमेशा की तरह बात है। आज मैंने पहले कह दिया, आज मैंने कह दिया, पहले कह दिया। आज मैं ज्यादा प्यारी लग रही हूँ तुम्हें? जी आप बहुत प्यारी, तुम सबसे प्यारी हो। अरे नहीं नहीं, क्या बात है, आपका ये प्यार है और आपका जो खुलूस है, तुम सबसे प्यारी है, तो बात है, सबको दिख रहा है तुम्हारा माशाल्लाह। थैंक यू सो मच। नाज़रीन अॻिते वधूं था, बहितरीन ॿिया बि असांजे प्रोग्राम में जेके गेस्ट आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, उन्हनि खे मुतारिफ़ कराईंदा था हलूं। असांजे कल्ह के प्रोग्राम में बि अगरि ॾिसंदड़नि खे ख़बर हुजे त हिकिड़ी गेस्ट असां सां गॾु मौजूदु हुई जिन पाण सोसाइटी में बहितरीनु नमूने कॉन्ट्रीब्यूट कयो आहे, कनि थियूं पयूं ऐं नेचुरली जेके ह्यूमन राइट्स आहिनि इन टॉपिक्स ते ॻाल्हाईंदियूं आहिनि, इन ते कमु कंदियूं आहिनि, सोशल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं लीगल एड सोसाइटी जूं बहितरीनु एडवोकेट आहिनि मिस
तबस्सुम एजाज। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या हाल है आपके? बिल्कुल ठीक ठाक। गुड मॉर्निंग फिर से भी। अब आपकी हर रोज जो मॉर्निंग जो है ना हमारी लगता है कि अब होती रहेगी, क्योंकि हम लोग एक साथ मिलते रहेंगे और ऐसी और भी अच्छी अच्छी बातें इन्फॉर्मेशन देते रहेंगे अपने नाजरीन को। आपका और हमारा जो मकसद है वो एक ही है, अवेयरनेस फैलाना। बिल्कुल ऐसे ही है, अवेयरनेस फैलाना। ऐं इन ई अवेयरनेस सां गॾोगॾु जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त काफ़ी अहिड़ा माण्हू जेके पंहिंजे फील्ड में रही करे बि थोड़ी क्रिएटिविटीअ जी लाइन में हलिया विया आहिनि, ऐं उन में उहे कीअं पंहिंजे पाण खे पंहिंजी पर्सनैलिटी खे ग्रो कनि था। जॾहिं इंसान ज़ाहिर आहे हर फील्ड सां वाबस्ता हूंदो आहे न, कुझु ॻाल्हियूं उहो पेट जे करे कंदो आहे, कुझु कम रिस्क जे करे कंदो आहे त बाबा पेट बि पालणो आहे, पर कुझु कम वरी उहो इन करे कंदो आहे जो हुनखे शौक़ु हूंदो आहे, हुनखे इश्क़ हूंदो आहे हुन कम सां। त ईअं ई असां वटि हिकिड़ा ॿिया बि नौजवान बहितरीनु एक्टर आहिनि, मॉडल आहिनि, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, एडवोकेट आहिनि बाय प्रोफेशन, पर तमामु टैलेंटेड एक्टर आहिनि, तमामु टैलेंटेड कंटेंट क्रिएटर आहिनि। वेलकम कयूं था मुश्तबा राजपर खे। अस्सलाम वालेकुम बॉस। सफ़ा बॉस था लॻो अॼु वैसे तव्हां। बस तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां इनवाइट कयो मूंखे शो में पंहिंजे। कुर्ब तव्हांजा, थैंक यू थोरा तव्हांजा, तव्हां आया हो असांजे प्रोग्राम में। ऐं तमामु अहिड़ा ॿिया बि ॾिसंदड़ जेके तव्हांखे ॾिसी इंस्पायर थियनि था, असांजा यंगस्टर्स नौजवान जेको यूथ आहे सिंध जो, सो उनखे तव्हां इंस्पायर कंदा आहियो ऐं तव्हांजे कम मां उहे ॾाढा इंस्पायर बि हूंदा आहिनि, हिते बि कंदा रहंदा, ऐं तव्हांजे कम जे हवाले सां वधीक ॿी बि कचहरी असां कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। पर छा आहे त हाणे नंढड़ी ब्रेक वठूं था, छो त महिमाननि जो इंट्रोडक्शन थी वियो आहे, हाणे कंदासीं बाक़ाइदा कचहरी, खुली कचहरी जंहिंखे चइबो आहे, उन में अव्हां बि असां सां गॾु हूंदव ऐं हिन प्रोग्राम खे ज़रूरु इंजॉय कंदा। पर नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था, ॾिसंदा रहो मॉर्निंग विद धरती। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं ज़बरदस्त असां वटि जेके गेस्ट आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी कयूं था। सब खां पहिरियां डॉक्टर सरवत जी तरफ़ ईंदासीं। ऐं डॉक्टर सरवत, आप पहले तो ये बताएं कि जैसे हमेशा आप फिट रहती है, मैं आपसे पूछती रहती थी कि क्या राज है, अब तो आपने इस राज को पब्लिक कर दिया है, तो ज़रा बताएं कि जो साओ सीरियल है बेसिकली वो है क्या और उसके क्या फ़ायदे? ठीक है, ये साउथ सीरियल एक कहना चाहिए कि एक मेवा जात और ओट्स और उसके साथ ज़ाफ़रान और ख़ास किस्म के इसमें ऑलिव्स है और एप्पल के पील्स हैं। सही, एप्पल का जो छिलका है ना, ख़ास किस्म का है वो। ये मेरे ख्याल से जो ये आपका प्रोडक्ट है ना, इसके पीछे इंग्रेडिएंट्स भी ये सारे मेंशन हाँ हैं। जी, सब लिखी हुई है, इसमें सब कुछ दिया और गया है इसमें सीसम, ये सब चीज़ें हैं। लेकिन ये कैसे हैं, ये वाटर बेस्ड हैं। ये पूरी दुनिया में पहली दफ़ा ये फॉर्मुलेशन तैयार हुई है, जो कि आप प्रेग्नेंट एक जो होती है खातून, उसको ये फर्स्ट डे से देना चाहिए। अच्छा, मतलब जबकि हम 3 महीने तक कुछ भी नहीं देना चाहते। प्रेगनेंसी में भी ये लिया जा सकता है। प्रेगनेंसी में जैसे आपके लिए फूड, न्यूट्रिशन फूड आपके लिए ज़रूरी होता है ना, तो ये एंटी इन्फ्लेमेटरी फूड है। ओके, आपके अंदर के सारे वर्म को निकाल देना, आपके सारे सेलुलाइट्स, आपकी टॉक्सिन्स, एवरीथिंग आपकी बॉडी से डिसॉल्व हो जाएंगे। और ये प्रोडक्ट वेरीफाइड है? वेरीफाइड है, बिल्कुल बिल्कुल। और ये प्रूवन डॉक्टर्स और बाकायदा रिसर्चर्स, जी बिल्कुल बिल्कुल। और सबसे बड़ी बात कि विदाउट केमिकल एडिटिव्स नो, प्रिजर्वेटिव्स नो, कोई भी स्वीटनर्स, कोई ऐसी चीज़ नहीं है इसके अंदर। और आपको ये ऑर्गेनिक फॉर्म में है बिल्कुल, जैसे कि आप लोग समझते होंगे शायद प्रोटीन पाउडर जैसे होता है, इस टाइप का हो गया होगा, या फिर और किसी किस्म की खास सिंथेटिक विटामिन से हो गया होगा, लेकिन ये कुछ भी नहीं है। ये बिल्कुल प्योर है, देसी जो हम लोग हैं ना, देसी, ये बिल्कुल देसी है बिल्कुल। और इसके और भी बहुत सारे फायदे हैं, लेकिन पहले मैं चाहूंगी कि हमारे नाजरीन को हम एक अपना एक शो रील है, इनका एक कमर्शियल है, वो दिखा दे ताकि इस प्रोडक्ट के बारे में मुकम्मल मालूमात सबको मिल जाए। सो नाजरीन को ज़रूर वीडियो आए, तमाम वीडियो ॾिसो, नाज़रीन खे वीडियो ॾेखारियूं था, उन खां पोइ वरी डॉक्टर सलवत खां वधीक बहितर डिटेल्स में ॻाल्हाइबो त हिन प्रोडक्ट जा बेसिकली फ़ाइदा छा आहिनि, इहो तयारु कीअं कयो वियो आहे। सो ज़रूरु तव्हां ॾिसो, इंजॉय कयो हिन वीडियो खे। हर सुबह हर एक के लिए साओ सीरियल, बेहतरीन ग़िज़ा नशोनुमा के साथ, सुबह, दोपहर और शाम क़ुव्वत मुदाफ़ियत के साथ सेहत बनाएं और एनर्जी पाएं। साओ सीरियल घर ले आए। जी, सो इहो हुयो साओ सीरियल। इन जा तमामु घणा ॿिया बि फ़ाइदा आहिनि ऐं ज़ाहिर आहे हर कोई इंसान फिट रहणु चाहींदो आहे ऐं पंहिंजी सिहत जो सुठो ख़्यालु रखणु चाहींदो आहे। ऐं सभ खां पहिरियां जेके असांजूं भेनरूं ऐं भाइर, अॼुकल्ह जो जेको डिटॉक्स जो दौरु हली रहियो आहे, माण्हू डिटॉक्स पीअनि था, इंजेक्शन्स कनि था, बुटॉक्स कराइनि था, त असां एवरग्रीन लॻूं ऐं असां जेको आहे सो
हर एज में जवान नज़र अचूं त उनजे लाइ बि इहो ॾाढो फ़ाइदेमंद आहे। बिल्कुल फ़ायदेमंद है बहुत। और मैं बल्कि शायद हो सकता है मैं भी एक एक्ट्रेस है, मतलब टीवी ड्रामा वगैरह की थिएटर की, उनको शायद अभी वो आ जाए तो मैं आपको उनका अपीयरेंस दिखाऊंगी कि वो उन्हें लोग नहीं पहचान रहे जो मतलब वहाँ पे हैं। तो मैंने उनके बालों का और उनका पूरी ग्रूमिंग भी साथ साथ करते हैं, क्योंकि बॉडी को भी शेप करना, उसका बॉडी शेप जो होता है ना, वो भी थेरेपी, वो भी मेरी एक थेरेपी है, ऑक्यूवाइब्रो थेरेपी, जिससे मैं आपकी बॉडी को शेप करती हूँ। 10 मिनट में आपकी बॉडी के पूरे टॉक्सिन्स निकल जाते हैं और आपकी कमर अगर 30 है तो 28 हो जाती है या 29 हो जाती है। अरे वाह, क्या बात है! ये तो ऐसा एक जादू टोटका पता चल गया हमें कि आप जो है डॉक्टर सलवत के पास सबसे पहले तो मैं जाने वाली हूँ। हाँ, मतलब मेरी हाइट के अञा भी ॻाल्हाईंदासीं ऐं वधीक डॉक्टर सलवत खां उनजे प्रोडक्ट जे बारे में पुछंदासीं, छो त बहितरीन प्रोडक्ट आहे। अॼुकल्ह जे दौर में अहिड़ो ख़ालिस ऐं न्यूट्रिशंस खां भरपूर, प्रोटीन्स खां भरपूर जेको प्रोडक्ट अगरि कुझु मिली वञे त इन खां बहितर ॿी का शइ थी नथी सघे। पर हलूं था, असां वटि ॿिया बि महिमान आहिनि ऐं जॾहिं सिहत ऐं ज़ाहिर आहे हिन सुठी फिटनेस जी ॻाल्हि कजे थी त मुस्तफ़ा सां गॾु आहिनि। मुस्तफ़ा, हाणे असांखे त मूंखे लॻे थो त ही मिली वियो आहे, तव्हांखे बि, छो त मीडिया जा तव्हां माण्हू आहियो, मीडिया में कमु कयो था पिया, त हिकिड़े एक्टर्स जे लाइ सभ खां बहितरीन ऐं वॾी अहम ॻाल्हि इहा हूंदी आहे त हुनजा लुक्स जेके आहिनि उहे सुठा हुजनि। सो बहरहाल छा चवणु चाहींदव, तव्हां पंहिंजी थोरी जर्नी जे हवाले सां असांखे ॿुधायो त तव्हांजो मां कमु ॾिठो आहे पर्सनली, ॾाढो सुठो कमु आहे, ॾाढी वैरायटी हूंदी आहे तव्हांजे कम में, ऐं उन खां अलावा ज़ाहिर तव्हां कॉन्टेंट क्रिएशन जे तरफ़ बि आहियो, घणो कुझु कमु करे रहियो। सो अॼुकल्ह छा नओं थो हले पियो, कुझु नओं छा था कयो? नओं त बेसिकली हाणे थोरो ऑन एंड ऑफ एड्स वग़ैरह कंदो आहियां। तव्हां ॾिसंदा हूंदव सोशल मीडिया ते हलनि था मुंहिंजा एड्स, डिफरेंट ब्रांड्स जा हलनि था, कपिड़नि जा थी विया, परफ्यूम्स जा थी विया। हाणे रिसेंटली इहो कमु कयां पियो। उन खां पहिरें हिकु शॉर्ट फिल्म्स कयूं आहिनि डिफरेंट यूट्यूब चैनल्स जे लाइ, जेके मेन स्ट्रीम ते हलनि था काफ़ी। ऐं रिसेंटली हिकिड़ी शॉर्ट फिल्म हुई, तव्हां उन में ॾिठो बि हूंदो, इतफ़ाक़न मां हुन में 10 खां 15 सेकेंड जो सीन कयो त उहो पोस्टर मुंहिंजो इंटरनेशनली वायरल बि थियो, वायरल थी वियो, छो त उहा इंटरनेशनल फिल्म हुई ऐं उनखे मुंहिंजे ख़्याल में कांस फेस्टिवल में अवॉर्ड बि मिलियो आहे, राफ़िया राशिदीअ जी जामन का दरख़्त। मुंहिंजो धक्को लॻी हुन में पोस्टर मुंहिंजो हली वियो। बिल्कुलु, मेन हुन में पोस्टर ई तव्हांजो हली वियो आहे। पर इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जॾहिं मां ॾिसंदी आहियां पंहिंजनि नौजवाननि खे त अलॻि अलॻि फील्ड में पंहिंजो पाण खे मञराइनि था पिया ऐं महिनत कनि था पिया। पाण एक्टिंग मां कीअं कंहिं मां इंस्पायर थी आया आहियो या पाण चैलेंज सम्झी आयो त भला मां ॾिसां थो त ही कमु बि करे सघां थो? बेसिकली मां नंढे हूंदे न पाकिस्तानी मूवीज़ ॾाढी ॾिसंदो हुयुमि, त उन में एक्टर आहे असांजो बाबर अली, त उन मां काफ़ी इंस्पायर्ड हूंदो हुयुमि। मुंहिंजा वार मूंखे बि ॾाढा वणंदा आहिनि, इवन स्टिल ही इज़ अ वेरी चार्मिंग पर्सनैलिटी स्टिल। त उन वार ॾाढा वॾा हूंदा, मूंखे वणंदा, पोइ नंढे हूंदे वार बि वॾा रखंदो हुउमि। पोइ मूंखे स्कूल में मार बि लॻंदी ॾाढी वारनि जे मथां, पोइ मैडम अक्सर मुंहिंजा वार कटिंग कराईंदी, पोइ रोंदो बि हुयुमि। पोइ वॾो थियुमि त वरी उहो सलमान खान वारी मूवी आई, उन में बि वॾा वार रखियमि। त इंस्पिरेशन वरी ईअं थी त जर्नी ईअं थी, सॉरी, मां काफ़ी सिंधी मीडिया में बि ट्राई कयो शुरू में काफ़ी, त अबू जा काफ़ी फ्रेंड्स हुया, उन्हनि बि मूंखे चयो। पोइ उन खां पोइ वरी स्टडीज़ जी तरफ़ एॾो रुझान थियो जो हिते वरी फोकस ई न थियो। जंहिं महिल स्टडीज़ कंप्लीट थियूं पोइ मुंहिंजी हिकु ॿ जॉब्स हुयूं, उहे कयूं। उन खां पोइ मूंखे हिकिड़ो प्रोडक्शन हाउस आहे फ़ाद मुस्तफ़ा जो, उन में मूंखे मुंहिंजी फर्स्ट जॉब लॻी एज़ एन असिस्टेंट डायरेक्टर। मुंहिंजो दोस्त हुयो, उन चयो यार यहाँ मुझे असिस्टेंट डायरेक्टर क्या होता, मुझे लगता था कि मूंखे लॻंदो हो त ही शायदि मतिलबु को ॾाकड़ू वाकड़ू खणंदा हूंदा अलाए छा, त मां न पियो ड्रिजां पियो। हाँ, हेल्पर्स, मुझे यार हेल्पर्स होंगे, मुझे माइंड में स्पॉट वाली कैटेगरी हुई। मुझे नहीं भाई, असिस्टेंट डायरेक्टर जो है उसका बड़ा लेवल होता है, एक्टर से बातचीत करता है। तो मां ॾाढो माना मूंखे एक्टर्स खे ॾिसी करे छो त स्क्रीन ते ॾिठो सॼी ज़िंदगी, फ्रंट ते ॾिसी करे मूंखे हुननि खां एंग्ज़ाइटी बि काफ़ी थींदी, घबराहट थींदी हुई। पोइ मूंखे डायरेक्टर्स हुया, उन्हनि मूंखे काफ़ी जेको आहे मोटिवेट कयो। ज़ाहिद महमूद साहब आहे, उर्दू जो डायरेक्टर आहे, हुन मूंखे काफ़ी मोटिवेट कयो, मूंखे काफ़ी शयुनि में मूंखे ग्रूम कयईं। पोइ एक्टर्स सां कॉन्फिडेंसली ॻाल्हाईंदो हुयुमि, पोइ सीन्स प्रॉपर असां टाइम ते कराईंदा हुआसीं। उन खां पोइ मूंखे एक्टिंग जो शौक़ु त हुयो थोरो घणो मूंखे, पर मूंखे पाण खे ख़बर न पई पए। पोइ हिकु सीन्स मूंखे ज़ाहिद भाई करायो मूंखे, पोइ मूंखे उतां को इहो लॻो त यार शायदि मूंखे करणु खपे। वरी हिकिड़ी सीरीज़ हुई, उन में शबीर जान वग़ैरह हुया, सीनियर एक्टर्स हुआ, उन सां दोस्ती बि थी वई। उन्हनि चयो यार आपके लुक्स अच्छे हैं, आपकी हाइट अच्छी है, आप एक्टिंग क्यों नहीं करते? मूंखे लॻो त यार मां इहो कारो माण्हू मां कीअं करे सघंदुमि, एॾो रंग मुंहिंजो, ऑब्वियसली असां कराची जा माण्हू, असां जो कलर टोन ॾाढो असां मेंटेन न करे सघंदा आहियूं पंहिंजो। मुझे चई भाई आप करो, कलर वलर कुछ नहीं होता, सब मुझे मेरे बाल वाल भी बहुत थोड़े से हैं, ये सब हो जाएगा, आप ट्राई करो।
नूर हसन आहे पाकिस्तानी एक्टर, काफ़ी फेमस आहे, त उन मूंखे काफ़ी मोटिवेट कयो, इंस्पायर बि कयो मूंखे। पोइ चई यार आप करो, पोइ कयमि त पोइ स्टार्ट कयमि त पोइ ख़बर पई त वरी त शुरू में त सीन्स मिलनि पिया, हल्का हल्का सीन्स मिलनि पिया मूंखे। जंहिं महिल प्रॉपर फील्ड में आयमि त पोइ मूं चयो हाणे मां एडी जो कमु न कंदमि। पोइ मूंखे प्रोडक्शन हाउसिस ॿिया बि आहिनि, उन्हनि चवंदा यार हे कर तोखे असां ॾींदासीं कमु। पोइ उतां पोइ मां भॼी वियुमि, मूं चवंदा यार हाणे मूंखे एक्टिंग करणी आहे बसि। ऐं जेको आहे पोइ थ्रू आउट मुंहिंजो वरी प्रोफेशन बि शुरू थी वियो, वकालत वारो स्टडीज़ बि शुरू थी वियो। मां स्टडीज़ शुरू कयूं पंहिंजी वकालत जूं, त पोइ एक्टिंग जो मूंखे कमु मिलणु लॻो, फोकस एक्टिंग में घणो थी वियो मुंहिंजो। पोइ अलाह शुक्र आहे पोइ ऑन एंड ऑफ मूंखे मिलियूं शॉर्ट फिल्म्स मिलियूं। पोइ उन में मुंहिंजी थीसिस में डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में लॻंदियूं हुयूं, उतां मुंहिंजो जेको आहे सो ए ग्रेड्स में आयूं। पोइ मूंखे वधीक चई यार आप तो अच्छी एक्टिंग कर रहे हो, ऑब्वियसली ए ग्रेड्स जंहिं महिल आया त पोइ मूं चयो यार मां माना कुझु करे सघां थो। पोइ पाण ते एतमाद पोइ आयो तव्हांखे? उतां मुंहिंजो दिमाग़ ए ग्रेड आयो, उतां मुंहिंजो वधीक दिमाग़ ख़राब उन खां अॻु में पाण ते तव्हांखे कॉन्फिडेंस कोन हुयो। सही सही, ज़बरदस्त। बहरहाल अॻिते तव्हां सां वधीक जर्नीअ ते ॻाल्हाइबो। ऐं तबस्सुम एजाज़ असां सां गॾु मौजूदु आहे, लीगल एड सोसाइटी जो एडवोकेट बि आहिनि ऐं बहितरीनु पाण पर्सनैलिटी हुननि जी ॾाढी सुठी आहे, ॾाढो बहितरीनु नमूने असांखे एक्सप्लेन बि कंदियूं आहिनि त कहिड़ा कहिड़ा राइट्स आहिनि। ऐं जीअं कल्ह अगेंस्ट चाइल्ड लेबर जे हवाले सां हिकिड़ो इंटरनेशनली ॾींहुं बि हुयो, असां सेलिब्रेट बि कयोसीं, पर उन हवाले सां बि असां अॻिते ॻाल्हाईसीं। अॼु बि असां चाहींदासीं त थोरो इन टॉपिक ते ॻाल्हायूं, त छो त असांजे सोसाइटी में हिन मुल्क में ॿारनि सां मज़दूरी कराइणु, ॿारनि जो कंहिं बि तरीक़े सां हक़ु खाइणु, उन्हनि खे उन्हनि जो नंढपिणु इंजॉय न करणु ॾियणु, इहो बि हिकिड़ो ज़ुल्म आहे। सो इन सोसाइटी में असां रहूं था पिया, इन शइ जी अवेयरनेस हुजणु तमामु घणी ज़रूरी आहे। जी तबस्सुम साहिबा, आप ये बताएं, जैसे मैं सबसे पहले तो ये पूछना चाहूँगी आपसे कि जो बच्चों पे जुल्म हो रहा है उसमें सबसे ज़्यादा रेशो हमारा जाता है तशद्दुद पे, जो मदरसों में स्कूल्स में होता है, बच्चों पे मारपीट होती है। तो थोड़ा इस हवाले से आप बताएं कि लॉ में और कानून में इस चीज़ के बारे में क्या है, क्या हिदायत दी गई है, और कोई ऐसी कोई इम्प्लीमेंटेशन भी होती है कि नहीं होती? बिल्कुल, देखिए पाकिस्तान जो है ना वो वाहिद मुल्क है जिसने 1989 की जेनेवा कन्वेंशन हुई थी चाइल्ड राइट्स पे, तो उसको विद इन ईयर रेटिफाई किया था। अब फिर पाकिस्तान की हुकूमत पे लाजिम था कि हम चाइल्ड राइट्स से रिलेटेड लॉज को इम्प्लीमेंट करें। तो हमारा ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट है, इम्प्लीमेंटेशन ट्रीटी सेल है जो कि इंटरनेशनल ट्रीटीज़ को कंफर्म करते हैं, लॉज बनाते हैं। तो सिंध ने 2016 में प्रोहिबिशन ऑफ कॉर्पोरियल पनिशमेंट एक्ट नाफिज किया, जो कि प्राइवेट इंस्टीट्यूशन हो या गवर्नमेंट इंस्टीट्यूशंस हो, एजुकेशनल इंस्टीट्यूशन की बात कर रही हूँ, और इसके अलावा वर्क प्लेस हो जहाँ बच्चे काम करते हैं, या फॉस्टर केयर की फैसिलिटीज़ होती हैं, डे केयर्स होते हैं, जहाँ जहाँ बच्चों को निगहदाश्त के लिए लोग रख देते हैं, उन पर लाजिम हो गया कि बच्चों को किसी भी तरह का ह्यूमिलिएट नहीं किया जाएगा, किसी भी तरह की उनको टॉर्चर नहीं किया जाएगा, चाहे फिजिकल हो चाहे मेंटल टॉर्चर हो। क्योंकि देखें बच्चा जो है ना, सबसे ज़्यादा उसकी डिग्निटी को प्रिजर्व करना ज़रूरी है, बहुत ज़रूरी है। हर शख्स की इज्जत नफ्स होती है, और किसी भी सोसाइटी का जो प्राइम सब्जेक्ट होता है ना वो बच्चा है, जो एज पर हमारा मेजॉरिटी एक्ट है 18 ईयर्स के अंदर जो है वो सारे चाइल्ड हैं। जैसे हमारा लेबर लॉ में 14 और 18 ईयर्स तक के बच्चों को एडोलेसेंट और चाइल्ड में डिस्ट्रीब्यूट किया था, लेकिन चाइल्ड कॉर्पोरियल पनिशमेंट में अंडर 18 ईयर्स का जो चाइल्ड है ना, आप उसको तशद्दुद नहीं कर सकते। सही, क्योंकि बच्चे की सबसे ज़्यादा एक मेंटल हेल्थ सबसे ज़्यादा इन बच्चों पे तशद्दुद होता है हमारे, होता है। तो और फिर क्या हमारा सिंध जो है ना, देखिए 50% ऑफ द चाइल्ड पॉपुलेशन जो है ना वो इस तरह की है कि उनको 5 ईयर्स से कम एज है उनकी। स्टैटिस्टिक्स के मुताबिक पाकिस्तान एजुकेशनल इंस्टीट्यूट की स्टैटिस्टिक्स है, 50% जब 5 साल से कम है तो कहाँ होंगे वो बच्चे? मदरसों में होंगे, बिल्कुल ठीक है, या बहुत ही कम लोग हैं ये बच्चे अंडर स्कूल भी तो हैं। अगर कभी ऐसा पता चल जाए, क्योंकि बीच में मैंने सुना था, आई डोंट नो, आप करेक्ट कर सकती हैं इफ आई एम रॉन्ग, कि स्कूलों में भी जो है, स्कूल्स में अब ये
जो है लॉ भी हो गया है और अवेयरनेस भी आ गई है कि अब मारपीट कम हो गई है, और अगर कोई टीचर मारती हैं और उसका कोई निशान बच्चे पे हो जाता है, नुकसान होता है, तो उसके खिलाफ हम FIR भी कर सकते हैं। बिल्कुल, लेकिन देखें हर चीज़ का एक प्रॉपर चैनल होता है। इस लॉ में ये दिया गया है कॉर्पोरियल पनिशमेंट के लॉ में कि आपको जो स्कूल की एडमिनिस्ट्रेशन है ना, आपको वहाँ रिटन कंप्लेन फाइल करनी है, और ये ऐसा लॉ है जिसमें बच्चा खुद कंप्लेन फाइल कर सकता है, चाहे वर्बल हो। अगर वो लिख भी नहीं सकता, अपने स्कूल के हेड मिस्ट्रेस को अप्रोच करनी होती है, सही, या जो भी वर्क प्लेस है वहाँ के एम्प्लॉयर को आप दें, और अगर उस पर वो एक्शन नहीं उठाते उस कंप्लेन पे, तो फिर उसका प्रॉपर सेक्शंस मौजूद हैं, मैजिस्ट्रेट के पास भी कंप्लेन जा सकती है। और सिंध गवर्नमेंट ने इम्प्लीमेंटेशन के लिहाज से सोशल वेलफेयर का डिपार्टमेंट है, उसमें भी कर सकते हैं इस पे काम। बेहतरीन, बहुत अच्छी बात है। हींअर अॻिते बि हिन हवाले सां ॻाल्हाइबो, पर जॾहिं घणियूं सारियूं ॻाल्हियूं थियनि थियूं न, ज़ाहिर आहे असां वटि जीअं माॻ में बि कयो त वैराइटी ऑफ गेस्ट आहे, हर फील्ड सां रिलेटेड हिकिड़ा गेस्ट आहिनि, उहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में महारत रखनि था ऐं ज़बरदस्त नॉलेज रखनि था, ऐं इन ते अॻिते बि ॻाल्हाईंदासीं। पर हाशिम भाई असां सां गॾु आहिनि। हाशिम भाई, ऐं म्यूज़िक थी वञे, छो त सुबुह सुबुह जो जेको आहे सो वक़्तु आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में ब्रेक जो टाइम अॻ में थी वियो आहे। तव्हांजो म्यूज़िक जे लाइ असांखे थोरो इंतज़ारु अञा करिणो पवंदो। नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो मॉर्निंग विद धरती। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त गुफ़्तगू हली रही आहे, गेस्ट सां कचहरी बि हली रही आहे, ऐं हाशिम भाई जो हिकिड़ो कलाम आहे उन जी हिन वक़्तु असांखे फील थिए थो त घुर्ज आहे। जीअं थींदो आहे न, अक्सर माण्हू जे सुबुह सुबुह सां उहा एनर्जीअ में अञा बूस्ट मिली वेंदो आहे, त इन करे मौसीक़ीअ सां असांखे अञा बूस्ट मिली वेंदो आहे, असां अञा वधीक एनर्जेटिक थी वेंदा आहियूं। ऐं हाशिम भाई कहिड़ो था कलाम ॿुधायो? हा, शमन अली शाह, वाह वाह, किंग ऑफ म्यूज़िक, हा न, सिंध जा किंग ऑफ म्यूज़िक आहिनि शमन अली मिराली। हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह, सुहिणो आई तोखे सलाम थो करियां। हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह, हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह, सुहिणो आई तोखे सलाम थो करियां। ख़ुदा ठाहियो अथई जुदा वाके पिरी, करे दीदार पोइ आराम थो करियां। हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह, हुस्न जे ज़ोर ते। तू ही मुझो साह आ, तू ही मुझी जान आ, तुझे मुझे प्यार ते दुनिया हैरान आ। हो तू ही मुझो साह आ, तू ही मुझी जान आ, तुझे मुझे प्यार ते दुनिया हैरान आ। जेका तो खां सिवा मिले मूंखे मिठा, जेका तो सां मिले मूंखे मिठा, ख़ुशी पंहिंजे मथां हराम थो करियां। हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह, हुस्न जे ज़ोर ते। हो जिंदगी हसीन
सां हो जिंदगी हसीन आ तो गुल जहिड़े यार सां मेहरबानी तुंहिंजी जानी हली तो तूं प्यार सां हुस्न वारो कोई मथां उॾंदो अचे हुस्न वारो कोई मथां उॾंदो अचे तुंहिंजे मटबे खे नाम को करियां हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह सुनो आई तोखे सलाम को करियां खुदा ठाहियो अथई जुदा वाके फिरी करे दीदार को आराम को करियां हुस्न जे ज़ोर ते थी वियो आ बादशाह हुस्न जे ज़बरदस्त ज़बरदस्त बेहतरीन कलाम ऐं शमन अली मिराली जो सॼी सिंध दीवानी आहे ऐं कीअं लॻंदो आहे तव्हांखे बि सिंगिंग जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा सिंगर्स ॿुधंदा आहियो मुश्तबा? मूंखे लिटरली शमन मिराली ॾाढो पसंदि आहे ऐं बचपन खां ॿुधां थो पियो इवन हाणे बि स्टिल ॿुधंदो आहियां ऐं सिंगर्स जेके नॉर्मली आहिनि पाकिस्तानी सिंगर असांजो आतिफ़ असलम आहे उहो पसंदि आहे ऐं कुझु इंडियंस बि आहिनि पाण भला सिंगिंग में बि थोरो सिंगिंग बस जॾहिं शोज़ कंदो आहियां त पोइ कंहिं सिंगर सां साइड ते बीह बसि मिड़ी कोरस में शुरू थी वेंदा आहियूं असां बि कोरस में बि कंदा आहियो छो त मां ॾिठो त शो जी इवेंट जी होस्टिंग बि ॾाढी सुठी कंदा आहियो ऐं सिंगिंग जे हवाले सां बि तव्हां ॻाईंदा आहियो सो तव्हां खां बि ज़रूरु कुझु मां पुछंदसि त को कलाम थोरो जुंगारे ज़रूरु असांखे ॿुधायो सॉन्ग मुश्किल थींदो आहे थोरो मूंखे थोरो थोरो हलो ठीकु आहे थोरो माण्हू खिलाईंदासीं मसलो न आहे हा सुबुह सुबुह सां थोरो माण्हू खिलाए सघूं था जी पोइ कहिड़ो पोइ कलाम हिन महिल थोरो अचेव थो को ज़हन में? हा हलो भला तव्हांखे टाइम ॾींदा तव्हां सोचे वठो जैसे असां डॉक्टर सलवत जी तरफ बढ़ो हाँ हाँ ठीक सब जैसे आपने पहले भी बताया इस प्रोडक्ट के बारे में हमने काफ़ी बहुत अच्छे इसके फ़ायदे भी है वेट लॉस के लिए भी काम आता है और वेट गेन के लिए भी काम आता है उन बच्चों के लिए जिनकी इम्यूनिटी लो है और वो कमज़ोर से रहते हैं घरों में उनकी माएँ परेशान होती हैं कि भाई क्या इनको खिलाएं कि इनका कुछ सेहत हो जाए कुछ ये खाना पीना लग जाए टाइम पे भूख लगना शुरू हो जाए तो ये उसके लिए भी बड़ा फ़ायदेमंद है बहुत ज़्यादा तो ये इसमें क्या ऐसी ख़ास बात है कि ये हर चीज़ के लिए ही इसका फ़ायदा है और हर चीज़ के लिए ये बड़ा मज़ेदार सा क्या क्या ऐसी क्या इसमें बात सवाल किया तुमने मुझे जवाब देना बहुत दिनों से चाह रही थी लेकिन कोई सवाल ऐसा नहीं हो रहा था अच्छा इसमें क्या है कि देखो हमारी जो स्प्लीन होती है जो तिल्ली होती है हमारी बॉडी में वो हमारी सारे मिजाज को हमारी पूरी बॉडी के मैकेनिज़्म को गर्म ठंडा ये सब उसको कंट्रोल करती है तो जिस तरह हमने इसको जो बनाया है जैसे कि लौकी हमारे यहाँ बहुत अच्छा फल वो बहुत अच्छी सब्जी समझी जाती है पकाने में तो उसके हर चीज़ का फ़ायदा है इसके छिलके का उससे भी ज़्यादा फ़ायदा है जो लौकी का फ़ायदा है उस छिलके का तो एक तो छिलका उसके बाद उसका जो पल्प और उसके जो बीज ये सब बहुत बेहतरीन चीज़ें हैं तो इनके छिलकों को सुखा के इन सबको करके जब आप इनको पानी में डाल के दोबारा से इनको सुखा के वो करेंगे ना तो उसके अंदर जैसे कि मैंने अभी आपको बताया कि ज़ाफ़रान को मैंने पानी में डाल के आबे ज़मज़म में डाल के इसकी सारी तासीर जो है ना वो आपकी बॉडी मैकेनिज़्म के बिल्कुल बैलेंस कर दी है। बात है और इसकी कोई एक्सपायरी डेट है अगर किसी ने ले लिया तो इसकी एक्सपायरी डेट सिर्फ ये है कि आप इसे जब खोल लें तो आप इसे फ्रिज में रखें ये सील पैक होता है ठीक है उसके बाद जैसे कि हम लोग दूध लेते हैं ना पैक दूध लेते हैं ना जी हाँ, तो वो हम जब खुल जाता है तो कहते हैं 3 दिन तक इसकी वैलिडिटी है जी। तो इस तरह हम इसको जो है जब खोल लेते हैं तो जैसे कि ओट वगैरह आपने देखा है ना अगर हम नहीं इस्तेमाल करें तो उसमें छोटे छोटे से गुण पड़ जाते हैं ना जी तो वो चीज़ है ये क्योंकि ये सारे ओट हैं जौ है ऐसी चीज़ें इसके अंदर तो इस फ्रिज में हमें फ्रिज में रखना बहुत ज़रूरी होता है ठीक है और इसके ऊपर एक कवर भी दे दिया गया है ताकि आप इसको बिल्कुल इसका और फ्रिज में रखने के बाद भी उसको कितने अरसे में कब तक आप खा सकते हैं 1 महीने तक खा सकते हैं फिर उसके बाद मतलब फिर एक्सपायरी का टेंशन नहीं है कि आपने 10 दिन में खत्म करना है या कुछ ऐसा तो कुछ नहीं होता ना सेम जैसे ओट का डब्बा होता है ना हाँ बिल्कुल वैसा ही है इसका
तो इसमें कोई भी प्रॉब्लम नहीं है। हाँ, लेकिन मुझे ये अब मेंशन करना चाहिए, क्योंकि अब अगर मैं मार्केट कर रही हूँ तो इसको मैं मेंशन कर दूंगी कि इतने दिन के लिए आप इस्तेमाल कर लें। हाँ, नहीं, क्योंकि फ्रिज में तो रखा है। हाँ। लेकिन फिर भी अगर 1 महीने तक भी रखा 6 महीने रखा हुआ है फ्रिज में, तो फिर मेरा क्या किया मेरा जाए? रखा हुआ है 6 महीने। मैंने खास तौर पे सब कुछ अपने ऊपर पहले अप्लाई करती हूँ। मैंने 10 साल ये खाया है। अच्छा। और मैं ना अच्छी से अच्छी होती जा रही हूँ, मतलब मुझे ना एनर्जेटिक होती जा रही हूँ। शक्ल वकल की बात नहीं कर रही मैं, तो हमारे नजरों के सामने है। हाँ, और हाँ, इस देखो चीज़ ना, मैं की कब हम से आ गवाही रही दे सकते हूँ। और उसके बाद ये हुआ है आई कि थिंक ये मॉइस्चर से इसको बचाना है, तो इसकी शेल्फ लाइफ बढ़ेगी थोड़ी सी। जी, मॉइस्चर से बिल्कुल। बचेगा तो ह्यूमिडिटी ज्यादा बहुत है अच्छा ना लगेगा। हमारे मुल्क में, तो इससे ये फिर ये चीज है। तो इससे क्या होता है कि आप यकीन करेंगे, जो इसके साथ में कॉम्बिनेशन है ऑक्यूवाइब्रोथेरेपी मेरी, असल में ये प्रॉपर एक ट्रीटमेंट है। लेकिन क्योंकि इसकी नो हाउ नहीं है, अभी अवेयर नहीं हुए हैं लोग, तो मैं ख़ास तौर पे आई हूँ और इन्हीं सबके इंसिस्ट करने पे कि आप आइए डॉक्टर साहिबा। बहुत सीनियर्स हमारे प्रेस क्लब के जो सारे जर्नलिस्ट हैं और बहुत सारे, आप हर जगह जाती हैं, उन्होंने सबने हमें कहा है, उन्होंने सबसे पहले तो उन लोगों ने प्रूफ कराया, ये उन्होंने मुझे प्रेस क्लब में ही बिठाया था। अच्छा, और इसके खाने का तरीका क्या है? मतलब आपने अर्ली मॉर्निंग निहार मुँह लेना बहुत है easy या है, खाने बहुत के बाद easy भी है। ले सकते मैं हमेशा इजी से इजी चीज लेके आती हूँ जी। अभी आप कैसे खा सकते हैं? आप सोचे मेरे पास इतना टाइम नहीं होता कि मैं दूध में डाल के या किसी चीज में डाल के खाऊं। सुबह जब 1 कप चाय पीती हूँ तो उसके साथ ही इसको रख लेती हूँ, उसमें चमचे से खा लेती हूँ उसके साथ ही। अच्छा, बस ये एक ऐसे भी खा सकते हैं हलवे की तरह। आप जैसे चॉकलेट शेक होता है ना, जी जी, वो इसमें कोका वगैरह भी है ना, तो जी हाँ, जी हाँ। इस वजह से तो ये बड़ा तो टेस्टी भी अगर होता तो है। दूध में मिला के पी ले तो वो अच्छा है। बहुत अच्छा है, दूध में मिला के पीना तो बहुत अच्छा है। लेकिन एक बात है, जब अगर आप 1 घंटा भूल गए, छोड़ दिया आपने, दूध में मिला के रख दिया, तो उसमें थोड़ी सी कड़वाहट आ जाती है, क्योंकि वो सारी जो इंग्रेडिएंट्स है ना, जी जी वो जी, सारी तो फौरन ही मिला के जस्ट पीना कर होता लेता है ना वो, तो फिर उसकी सारे टेस्ट आ जाते हैं। अच्छा अच्छा, फौरन ही मिला के पीना। फौरन ही मिला के अगर आप पी लें तो बहुत अच्छा है। इसमें सारी वो आपको बहुत अच्छा, मतलब इसमें भुना हुआ है, सही भुने हमने सीसम के जो सीड होते हैं ना, सीसम जो काले काले तिल कहते हैं ना, जी जी, सीसम को, और सफेद तिल, ये भुने में हैं सारे। तो इनकी एक अलग खुशबू आती और है। इसके सुबह पीने का क्या असर होता है और रात के पीने का ये क्या बता असर? दूं आपको, देखें अगर आप लोग वेट अपना कम करना चाहते हैं तो ये सुबह सुबह सबसे पहले उठ के इससे आप 1 चमची 2 चमची भी ले सकते हैं। अगर आपका इरादा नहीं है ज़्यादा नाश्ता वाश्ता करने का, तो आप इसे 2 चमचे लेके आप इसे दूध में डाल के पी के फिर सो जाएं। ठीक है, और फिर आप 1-2 घंटे के बाद उठें तो फिर आप नाश्ता करें और आप 8 घंटे एनर्जी लेंगे। 8 घंटे आप इमेजिन नहीं करेंगे कि मैंने रमज़ान में लोगों को दिया था। बहुत अच्छी आपने बताई। इसके हवाले से और भी हम बात करेंगे, लेकिन एक ब्रेक का टाइम हो गया है। डॉक्टर साहिबा ब्रेक लेते हैं। नाज़रीन, साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। किथे न वञो छो त बहितरीन इंफॉर्मेशन आहे जेका मूंखे मिली रही आहे असांजे प्रोग्राम में। ॾिसंदा रहो मॉर्निंग विद धरती। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन गेस्ट आहिनि। ऐं जीअं त ज़ाहिर असां सॼे प्रोग्राम में तव्हां ॾिसंदा हूंदा त साओ सीरियल जी वॾा फ़ाइदा आहिनि ऐं डॉक्टर सलवत पाण ॿुधाइनि बि पियूं जेके जेके हिन में इंग्रीडियंट्स आहिनि उहे बि तमामु फ़ाइदेमंद आहिनि। पर ज़ाहिर आहे वञी ॻाल्हि उते ई बीहे थी त नेठ ठाहिजे कीअं, पीजे कीअं। सो डॉक्टर सलवत, हम चाह रहे हैं कि हमारे ऑडियंस को बना के दिखाएं कि हो सकता है कि किसी को कुछ समझ ना आए बात, ठीक है? तो मेरे ख्याल से आप यहाँ पे आ जाएं काउंटर पे और हम जो है ट्राई करके दिखा लेते हैं सबको, ठीक है जी। ज़बरदस्त क़िस्म जो जेको ही हेल्दी असां वटि प्रोडक्ट्स आहे ऐं उन हवाले सां इन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। सो खीर जे गिलास में, दूध के गिलास में? जी जी बिल्कुल। आप 1 गिलास दूध लेना होता है सुबह के वक्त। सुबह सबसे पहले आप उठें और आपको खुला वाला है जी, इसके ये बिल्कुल पैक होता है, सील पैक होता है ये। इसके ऊपर वाला ढक्कन को खोलना पड़ता है, ठीक। इसको खोल के, और ये जैसे खुला हुआ है, ठीक है, ये खुला हुआ है, इस अभी हमने खोला है, लेकिन हम इसको बिल्कुल ठीक पूरा खोल सकते हैं। खोल के वो करते हैं। फुल पैकेजिंग में इंडिया सील थियल हूंदा आहिनि। आप इतना बड़ा चमचा भी ले सकते हैं, छोटा भी ले सकते हैं थोड़ा, ठीक है। अच्छा, थोड़ा यूं करके दिखा लें ताकि नजर आ जाए। ये आपको इसको इतना लेबल करना होगा, ठीक है ना? ओके, लेबल कर लिया इतना आपने, सही। अब ये दूध अगर ज्यादा लग रहा है तो आप लोग आधे कप भी ले सकते हैं। अच्छा, आधे कप में? आधे कप में ले सकते हैं। और अगर ज्यादा है तो फिर 2 ज्यादा चम्मच है तो लें? 2 चम्मच ले लें आप, ठीक है। और आप अगर नाश्ता अच्छा नहीं करना चाह रहे हैं तो यही खा लें आप।
बस निहार मुँह यही खा लेते हैं। बस निहार मुँह ये खा लें, मतलब हल्का फुल्का नाश्ता लोग करते हैं ना कि थोड़ा बहुत खाते हैं। सही। उसके बाद फिर आप इसको अच्छी तरह से, ये चॉकलेट फ्लेवर है असल में। अरे वाह, इसमें फ्लेवर्स भी हैं। इसमें नहीं, मतलब इसमें वो कोका है ना। अच्छा, वो सब एक ही जैसा हाँ, कोका चॉकलेट है, जैसा आ जी जाता जी बिल्कुल। कोका से चॉकलेट बनती है ना, तो ये उसी से है। और इसके अंदर हमने जो डाला है ना, वो गुड़ डाला है। गुड़ भी है, गुड़ अरे डाला वाह, है। क्या और बात है। गुड़ जो है वो माशाल्लाह से जो हमारे ड्राई फ्रूट्स है ना, उसमें जब मिक्स हुआ है ना, तो उसकी एक अलग ही खुशबू है। तो ये क्या बात है, जबरदस्त। बेहतरीन चीज तैयार हुई है, बिल्कुल चॉकलेट शेक की तरह है ये। आप इसे 4 चमचे भी डाल सकते हैं। एक पेशेंट है जो ब्लड कैंसर का है, और उसने वो 4-4 चमचे डाल लेता है और कहता है मेरा दिल ही नहीं चाहता कि कुछ और खाऊं, मुझे अच्छा। इतनी एनर्जी मिलती है, और माशाल्लाह से पेट उसका अंदर जा रहा है और बॉडी उसकी सेट हो रही है। अरे वाह, क्या बात है, Honestly, बिल्कुल। जबरदस्त। तो मतलब वही जैसे अक्सर ईअं थींदियूं आहिनि न, अहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, ॿार अहिड़ा कमज़ोर हूंदा आहिनि, उन्हनि जी इम्यूनिटी एॾी लो हूंदी आहे, त रत उनजो क्रिएट न थींदो आहे। और इसकी सबसे बड़ी त उनजे करे बि ॾाढी सुठी खूबी ये है इसकी सबसे बड़ी, कि आपके अंदर जो वरम हो जाता है ना, किसी भी वजह से हो जाता है। आपको पता है ड्रग्स, मतलब हम कोई भी दवाई लेते हैं, या हम कोई उल्टा सीधा खाना खा लेते हैं, या हम बहुत ज्यादा एक्सर्शन करते हैं, या हम बहुत ज्यादा थके होते हैं, या हमें गुस्सा बहुत आ रहा होता है, तो वो जो हमारा केमिकल है ना, वो बहुत ज्यादा नेगेटिविटी आ दूसरा जाती है। मैं बना लेती हूँ। हाँ। ठीक है ना, ये दूसरा देखो, बनाइए। इतना? हाँ, बिल्कुल। हाँ, 1 या 2? एक लेबल कर लें, ताकि हाँ 2 डाल लें आप। ये इनको देंगे ना, चले ये जी, हम ये अभी बैठे जो है हुए ना अपने गेस्ट को पिलाएंगे और हम भी पिएंगे। हाँ, बिल्कुल। मुस्तफा, तव्हां ट्राई कंदा हिनखे? तव्हां जेको आहे सो जे फील्ड सां तव्हांजो तालुक बि आहे न, सो इन करे तव्हां जी असां चाहियूं था त तव्हांजी सिहत बरक़रार रहे, ऐं तव्हां हिनखे ट्राई भी कजो, ऐं हेल्दी तारीफ कर देना मेरी तो। असल में नहीं ऑनेस्टली बात कर, नहीं, असल में छा आहे त मां पर्सनली जेको आहे हिनखे इस्तेमालु कंदी आहियां। अगर तव्हांखे ख़बर न हुजे त ये बच्ची जो है ना, ये बहुत बहुत समझदार है, बड़ी माशाल्लाह से इंटेलिजेंट है, बहुत ही ज्यादा। इसके अंदर इसने फौरन देखते ही समझ गया था इसको कि मुझे चाहिए। मना असांखे काफी, मूंखे तकरीबन 2 मंथ हो गए ना और ये तुम्हारे 2 महीने से जो कट्स है ना, ये माशाल्लाह से नजर आ रहे होंगे आपको, पहले देखे आप। ये इसकी वजह से क्या बात है, जबरदस्त। सो ये आहे बेहतरीन ड्रिंक आहे। कट्स तो तुम्हारे बहुत अच्छे शुरू से थे, लेकिन अभी क्या बात है, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच जी। मुस्तफा, तव्हां जेको आहे सो ट्राई कयो। इनको बहुत जरूरत है ना, बोल रहे हैं कि मैं खाना पीना नहीं, टाइम नहीं रखता। थोड़ा टेस्ट करे, असांखे ॿुधायो त जेको आहे वो टेस्ट कीअं थो लगे। ये कड़वा तो नहीं होता ना? अरे नहीं भाई, ये तो गुड़ है भाई, इसमें मिठो है, इनमें गुड़ है, घणो कुछ है इनमें। अरे तो बहुत मजे का है। बहुत देखा ना, सुठो आहे न, जबरदस्त। ज्यादा मीठा भी नहीं है आपको ना। भी मैं दूं, आप ट्राई करेंगी? नहीं करेगी? आप अगर थोड़ा सा कर ले, मेरे ख्याल से आप लें, और जी आप भी ट्राई करें। और ये बहुत जबरदस्त है, और ये बहुत सारा होगा। चलो आप थोड़ा सा हाफ ट्राई कर लें, हाफ। आप थोड़ा सा टेस्ट कर ले, आप थोड़ा सा आप टेस्ट कर स्पून से कर ले, लें। और तो ये पूरा जबरदस्त जी। आप पूरा पी लें। ये तो बेशक आप पूरा पिए भाई, आप स्पून से देते हैं। हाँ जी। डॉक्टर साहब, आप आ जाइए यहाँ पे अपनी जगह पे। ऐं ज़बरदस्त, ॾाढो सुठो। तव्हांखे असां लाइव डेमो भी ॾेई छॾियोसीं त कहिड़े तरीक़े सां बाद आप तव्हां इसे जेको आहे सो हिनखे बंद कर दें, ताकि फिर ये ले लेंगे, हम ले लेते हैं, कोई बात नहीं, हम ले लेते अच्छा हैं। है ये बहुत। बहुत अच्छा है ना, जी, जी, जी। टेस्ट अच्छा आ रहा है, हम ले लेंगे, इसको कर लेंगे। सीरियल सो जबरदस्त आए, ॾाढो सुठो टेस्ट है ना। टेस्ट अच्छा है। मैंने स्पून से लिया, आप ले लो। आपने ले लिया, टेस्ट कर लिया इसको? चलिए कोई बात नहीं, मैं ले लूंगी इसको, एंड हम कर लेंगे, खत्म हम कर लेंगे, क्योंकि हम तो पीते रहते हैं। सो असां पीअंदा रहंदा आहियूं। ऐं ज़बरदस्त क़िस्म जो ड्रिंक आहे, ॾाढो हिनजो जेको आहे सो असर भी ॾाढो सुठो आहे। तबस्सुम साहिबा, आपकी तरफ हम आएंगे। जी तो जैसे हम पहले भी बात कर चुके थे ना कि आपने बच्चों के हवाले से उन पर तशद्दुद होता है मदरसों में, स्कूल्स में, कॉलेजेस में। मुझे ये बताएं कि जैसे काफ़ी ऐसे बच्चे होते हैं हमारे यहाँ, वो तो स्कूल में भी नहीं जाते, उनका एक्सेस इतना नहीं है अनफॉर्चुनेटली, तो लेकिन घरों में भी उनको बड़ी मार पिटती है, उनका जो है डोमेस्टिक वायलेंस हो जाता है, बहुत तशद्दुद भी होता है। तो वो पेरेंट्स जो हैं वो भी इस चीज़ से अनअवेयर हैं कि इस चीज़ का कितना बुरा असर हो सकता है एक बच्चे की पूरी मेंटली हेल्थ पर भी, और उसकी फिजिकली हेल्थ पर भी, और उसकी अपनी पूरी कैरेक्टर पर। बिल्कुल, देखें, पहली बात तो ये, बच्चा जो है ना खुद एक इंडिविजुअल है, जो अपनी एक हैसियत रखता है एज अ पर्सन, उसको सारे फंडामेंटल राइट्स मौजूद हैं लाइक एन एडल्ट। ठीक है, तो पेरेंट्स उसको अपनी प्रॉपर्टी समझ के अगर तशद्दुद कर रहे हैं घर में,
ना कि उसकी सेहत का ख्याल कर रहे हैं, ना तालीम का ख्याल कर रहे हैं। तो बिल्कुल कॉर्पोरियल पनिशमेंट के एक्ट में उनको भी कैफिर किरदार तक लाया जा सकता है। ठीक। और बच्चा चाहे अगर इतना ओल्ड इनफ है, वो खुद कंप्लेन फाइल कर सकता है थ्रू अ सेल फोन। तो वो प्रोटेक्शन अथॉरिटी है 1121, उसको डायल करके कंप्लेन कर सकता है। या ओम्बड्समैन, फेडरल ओम्बड्समैन में चाइल्ड रिलेटेड कंप्लेन अलग दी हुई है। सिंध ओम्बड्समैन ने अपनी वेबसाइट पे चाइल्ड रिलेटेड कंप्लेन का अलग से एक आइकन दिया हुआ है। ठीक है। अगर बच्चा ओल्ड इनफ है इतना कि वो इतना अंडरस्टैंड कर सकता है, खुद कंप्लेन फाइल करे। अगर नहीं, उस बच्चे को जो भी समझता है ना इस बच्चे के लिए मैं कोई एक्शन ले लूं, तो वो शख्स कोई भी कंप्लेन कर सकता है। ज़रूरी नहीं है कि अगर बच्चा नहीं कर रहा, आपके नॉलेज में आए तो आप ना करें। और आपका जो अपना एक प्लेटफॉर्म है जो लीगल एड सोसाइटी है, उसका इस सिलसिले में क्या रोल होता है? बिल्कुल, मैं अगर आप क्या कोई कॉल कर ले इस तरीके मैं बताती हूँ अपना भी, और ओम्बड्समैन का भी नंबर बताना चाह रही हूँ। फेडरल ओम्बड्समैन का चाइल्ड रिलेटेड कंप्लेन नंबर 1056 है। ठीक है। 1056, ये 4 नंबर हैं। और अवेयरनेस के लिए हमारा इदारा मौजूद है, सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर, जो 2014 से इसी काविश में लोगों को अवेयरनेस दे रहे हैं। हम फ्री लीगल एडवाइस देते हैं और पूरे पाकिस्तान से कॉल्स आती हैं हमें। और 0800 70806 786 इसमें बहुत आराम से याद होने वाला नंबर है। 0800 70 80 6। इस नंबर को डायल करें। हमारे पास वकीलों की हाई कोर्ट एनरोल टीम मौजूद है जो आपको पूरा गाइड करेगी। और क्योंकि हर केस अपने अलग कुछ फैक्ट्स रखता है, तो हम उनको सुनते हैं तसल्ली से, उनको पूरा गाइड करते हैं। अगर किसी की कंप्लेन फाइल हो भी जाती है तो हम उसको बाद में भी एडवाइस चाहिए तो हमें वो रेगुलर कॉलर बन के हमें कॉल्स कर सकते हैं। हमारी टीम, हमारी पूरी काविश ये है कि लोगों तक अवेयरनेस फैलाई जाए उनके राइट्स की, चाहे वो बच्चा हो, बड़ा हो, बुजुर्ग हो। ठीक है, ठीक है। और चाइल्ड रिलेटेड कंप्लेन में अगर पेरेंट्स ऐसे टॉक्सिक पेरेंट्स बने हुए, जो कि बच्चों को ज़रूरत क्या है कि चाइल्ड को सोचने का टाइम दिया जाए अपने लिए, ऐसी पेरेंटिंग करते हैं कि बच्चा सुबह से उठ के 8 बजे तक कोचिंग सेंटर्स, मदरसे, वो लाइन से लगा पड़ा है, इधर से जा रहा है, उधर आ रहा है, इधर से उधर। बच्चे को उसके लिए टाइम कब दे रहे हैं? और हमने ऐसे भी घराने देखे हैं जो पढ़ाई नहीं करवाते, बच्चों की मजदूरी करवाते हैं, उस पर भी उनको मारते हैं। अगर शाम को बच्चा आता है ट्रैफिक सिग्नल से कि भाई आज मैंने इतने कमाया है, तो पहले तो ऐसा करना नहीं चाहिए। फिर भी अगर किसी दिन कमाई कम पड़ती है तो उस पर उसको मार मिलती है, और वो भी अपने पेरेंट्स से। बिल्कुल। अब जब अपने वालिदैन आपके दुश्मन हो बच्चे के, तो हम कहीं और क्या करें? कोई इंसान क्या कर सकता है? हमारी आवाम में भी थोड़ा सा जज्बा होना चाहिए कंप्लेन करने का ना। खामोश नहीं रहना चाहिए। अगर आपको आंखों से कुछ दिख रहा है, आप कंप्लेन करके एक ट्राई तो करें, क्या होता क्या है, एडमिनिस्ट्रेशन एक्शन ले रहे हैं, नहीं ले रहे हैं, क्या किसी ने कभी की है कंप्लेन? आप कोशिश करें। आपके पास आती हैं कंप्लेन? हमारे पास कंप्लेन्स आती हैं। हम चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी का भी उनको गाइड करते हैं। ओम्बड्समैन रिलेटेड कंप्लेन फाइल करने का पूरा तरीका बताते हैं। ठीक। जो भी कंप्लेन्स होती हैं। और अगर प्राइवेट स्कूल्स में हो रहा होता है कुछ ऐसा, तो प्राइवेट स्कूल एसोसिएशन है, हम वहाँ भी कंप्लेन करवाते हैं। सबसे पहले तो इस स्कूल के डिपार्टमेंट में कंप्लेन करें, लेकिन ज़रूरी नहीं है सिर्फ स्कूल मदरसों में पिट रहे हो बच्चे। तशद्दुद तो थींदो रहंदो आहे, तो हर बिल्कुल जगह ॿारनि ते थिए थो, ऐं अनफॉर्चुनेटली न थियणु घुरिजे। पर कॾहिं कॾहिं वरी आवाम जेका आहे न, उहा बि ॾाढी जेको आहे आउट ऑफ कंट्रोल थी वेंदी आहे। ऐं इन जो जेको असां पुछंदासीं मुश्तबा खां, त तव्हां लाइव शोज़, लाइव सेशन्स बि कंदा आहियो, तव्हां ते कॾहिं भला तशद्दुद थियो आहे? आवाम जज़्बाती थी वई हुजे, रोड ते तव्हां बीठा हुजो, कंहिंखां कुझु पुछो, ऐं कॾहिं पोइ अहिड़ो कुझु तव्हां सां थियो आहे वाक़ियो भला? सभिनी खां पहिरीं मैम जी ॻाल्हि में हिकिड़ी शइ एडिशन करणु चाहींदुमि। असल में असां वटि अवेयरनेस न आहे। त मैडम जी ॻाल्हि कई त माण्हू नथा वञनि कंसर्न अथॉरिटीज़ वटि। अगरि असां वटि स्कूल्स में या को अहिड़ो माण्हू हुजे जेको अवेयरनेस ॾे तव्हांखे त बाबा लॉ छा थो चवे, तव्हांजा बेसिक फंडामेंटल राइट्स आहिनि। ऐं छो त अगरि पेरेंट्स को बि कंहिं ॿार खे मतिलबु वायलेंस करे थो, त उन जो जेको इन्फ्लुएंस आहे उहो पूरी सोसाइटी ते थिए थो। हाणे उहो ॿारु वॾो थींदो, उनजो बिहेवियर उहो थींदो। जीअं तव्हां ॻाल्हि कई, तव्हां मार खाधी न खाधी, हाणे असां रोड्स ते निकिरंदा आहियूं, लेट्स सपोज़ तव्हां बि ड्राइव कंदा आहियो, त हाणे नॉर्मली थींदो छा आहे, बाइक्स वारा ईंदा आहिनि, ग़लती बि हुनजी हूंदी आहे, रॉन्ग साइड खां ईंदा आहिनि, मूंखां पुछो डरंदा आहे क्या?
तो इहो एॾो मुश्किल आहे ऐं सभ खां वॾो वरी चैलेंजिंग छा थी वेंदो आहे त अगरि ग़लतीअ सां उन्हनि ॾिसी वरितो न त का ड्राइव जेका गाॾी करे थी उहा औरत आहे त पोइ त बस। अच्छा, बदनामी औरत की होती है कि भाई औरत को गाड़ी चलानी नहीं आती, पर असल में वो जेके पंहिंजा लॉज आहिनि, जेके ट्रैफिक रूल्स आहिनि, उनखे पाण फॉलो नथा कयो, ॾो वरी औरत चओ त स्लो औरतनि जो छा नॉर्मली हाणे त काफ़ी ॾिठो आहे औरतुनि में काफ़ी अवेयरनेस अची वियो, काफ़ी कॉन्फिडेंस अची वियो आहे, बाइक्स बि हलाइनि थियूं, तमामु सुठी ॻाल्हि आहे, हलाइणु खपे। पहिरियों छा थींदो हुयो, नॉर्मली जेके एक्सीडेंट्स थींदा आहिनि लेडीज़ जा, वो मुझसे ना गलती से ब्रेक की जगह एक्सीलेटर दब गया था, तो यो मायूं मिस्टेक्स कंदियूं आहिनि, या त पूरी दुनिया में एडमिटेड फैक्ट है। कौन कंदियूं? आई डिसएग्री टू यू। कौन कंदियूं नहीं है? हमारी सोसाइटी में ना फोकस की कमी बहुत है। आपको फोकस क्या है? अभी जैसे कि धरती टीवी का कल जो शो हो रहा था मेडिटेशन, उनकी वो जो कल बता के गए ना यहाँ पे कि किस तरह से अपने प्रेजेंट पे फोकस करें। अब मुझे लगता है जिंदगी का हर टाइम मैं शायद यही सोचती रहूंगी कि फोकस ऑन प्रेजेंट। हमें अभी क्या करना है ये नहीं पता, फ्यूचर की फिक्र, पास की फिक्र, उसके लिए जो इंटेलेक्चुअल से उनको काम करना पड़ेगा ना, जो इंटेलेक्चुअल से उनको काम करना पड़ेगा। जैसे मैंने बोला कि बाइक वाला उसको बस पता है, उसको ये नहीं पता कि भाई लॉ क्या कहता है। लॉ में ये नहीं है कि आपने एक्सीडेंट हुआ तो मारपीट करनी है, उसके लिए प्रॉपर लॉज बने हुए, आपने कंसर्न अथॉरिटीज के पास जाना है, आपने थाने जाना है, प्रॉपर जो भी इसकी जो भी पनिशमेंट है वो। बाकी आते हैं वापस मार खाने पे, मैंने मार अभी तक अल्लाह का शुक्र है नहीं खाई है, न खा दिया मार। छो त मां हाँ हिकु जगह ते ईअं थियो आहे जिते रश थी वेंदो आहे, जीअं न ओकेजन्स डिफरेंट ईद ते मां हिकु शोज़ कयां सीवी ते तव्हांखे ख़बर आहे हिकु जेंट्री हूंदी आहे, उन्हनि खे रुगो शुगल खपंदो आहे, टिकटॉकर्स हूंदा आहिनि घणा हुते, ऐं अलॻि अलॻि रीजन्स मां माण्हू ईंदा आहिनि, त उन्हनि जो मिज़ाज अलॻि हूंदो आहे कुझु, पर अलाह जो शुक्र आहे अहिड़ो मूं में कंट्रोल आहे जो मां हिकु दफ़ा थियो आहे मूंखां, पोइ मां रहंदो उन्हनि ते शाउट कयो, पोइ सभु भॼी विया। हा, हिकिड़ी जेंट्री हुई, हिकिड़ा किथां आया नालो कोन थो खणा, असांजा ई आहिनि, उहे बि सभु पंहिंजा ॿाहिरि ई आहिनि, त उन्हनि माइक्स में हथ पिया वॼनि, कैमरामैन खे बुली पिया कनि, आउट ऑफ कंट्रोल थी वेंदो आहे न ऑडियंस पंहिंजी पब्लिक में। हा, पोइ मां थोरो शाउट कयो, मुंहिंजो हटो यासीं, इहो मूंखे भउ थियो, मुंहिंजो हाणे पादर खाई सघां थो, पर बची वियमि, अलाह शुक्र आहे कंट्रोल में अची विया उहे। पोइ उतां मां वरी थोरो पंहिंजे कॉमेडी तरीक़े सां ज़बरदस्त। अच्छा, मां तव्हांखे चयो तव्हां थोरो असांखे सिंगिंग बि करे ॿुधाईंदा त कुझु लफ़्ज़ तव्हां सोचा भला को त कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? वेठे वेठे हिकिड़ो सॉन्ग मूंखे यादि आयो, समूह सिंधी जो, मूंखे ॿ लाइन्स प्लीज़ झूंगारे ॿुधायो, त पोइ असां हाशिम भाई खां कंप्लीट बाक़ाइदा सॉन्ग ॿुधंदासीं, तव्हां बि ज़रूरु ॿुधायो। अगरि तव्हां थोरो मैच करे सघो स्केल मुंहिंजो, मां हिकु प्रोफेशनल आहियां पर ट्राई कयां थो। हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो, हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो, कुझु त ईंदा कयो हो के त ॻाल्हियूं कयो, हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो, हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो, कुझु त ईंदा कयो हो के त ॻाल्हियूं कयो, हो शाम जो ही पहर। महिरबात तुंहिंजी अखिड़ियुनि में छाहे लिखियल, महिरबात तुंहिंजी अखिड़ियुनि में छाहे लिखियल, दम भॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, हो दम भॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, कुझु त ईंदा कयो हो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाम असांजे कयो, शाम जो ही पहर। वाह 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 वाह, बहुत अच्छी आवाज़ है। तव्हां त सिंगिंग भी ॾाढी सुठी करे था वठो। हां, थोड़ी दिल जाए ॾियो, दिल ठीक है, थैंक यू। ज़बरदस्त। अच्छा, भला कंहिंखे डेडिकेट करण वारी का ज़िंदगीअ में आहे जंहिंखे अहिड़ो कलाम माण्हू चई सघे या न आहे या न? आहिनि मतलब मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि, स्पेशल माण्हू बि आहे। हा, आहिनि घणा माण्हू आहिनि, हिकिड़ी हुजण घुर्जे, वैसे घणी सुठी आहे ॻाल्हि, न हिकिड़ी सिहत जे लाइ उहा सुठी ॻाल्हि आहे। न बेसिकली अञा मां कंहिंखे ॿुधायो न, मुंहिंजो हाणे एंगेजमेंट थियल आहे। अच्छा, हां हां, रिसेंटली थी आहे, रिसेंटली थी वई आहे, मां ॿुधाए न पियो, मजबूरन ख़बर पइजी वई सॼी सिंध खे, अॼु ख़बर पइजी वई, असांजी तरफ़ां मुबारक हुजनि अव्हांखे। ऐं जेको आहे जी हाशिम भाई, हाणे कहिड़ो था कलाम ॿुधायो असांखे? हा,
वाह वाह आहे मॉर्निंग विद धरती ज़िक्र वरी शामनि जा था थियनि पिया बिल्कुलु बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह शाम से पहले आना धूप सारी डल चुकी हो शाम शाम से पहले आना धूप सारी डल चुकी हो शाम से पहले आना धूप सारी डल चुकी हो फूल सारे खिल गए हो मौसम सारे ले आना शाम से पहले आना धूप सारी डल चुकी हो शाम चुकी हो शाम से पहले आना धूप सारी डल चुकी हो मूंखे इमरान अशरफ आहे पाकिस्तानी काफ़ी फेमस त हुन मूंखे हिकिड़ी लाइन चई हुई आपको 10 सेकंड का सीन मिले आप वो भी करो जीअं तव्हांखे ॿुधायमि त हो जेको शॉर्ट फिल्म हुई इंटरनेशनली हुन में मां हुन में एडी हुयमि असिस्टेंट डायरेक्टर हुयमि हुन में मूंखे जेको प्रोड्यूसर राफ़े भाई हुन चयो यार आप इसमें कर लो पोइ मुंहिंजो यार ठीकु आहे मूंखे एक्सपेक्टेशन बि न हुई त मुंहिंजो पोस्टर ई एॾो हली वेंदो मतलब ही उन खां पोइ मूंखे वधीक मोटिवेशन मिली त यार पोइ ॻाल्हि इहा सही आहे 10 सेकंड्स का बि सीन हो आपने तव्हांखे करिणो आहे सही पोइ बस लॻा पियूं इंशाल्लाह पोइ तव्हांखे आस्ते आस्ते नज़र ईंदासीं इंशाल्लाह वधंदा ऐं जल्दी असां वरी तव्हांखे जॾहिं ॿीहर पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कंदासीं त तव्हां सुपर स्टार मुश्तबा थी ईंदा इंशाल्लाह न अधु हूंदासीं भला न ज़रूरु छो त छा आहे त कोई बि कमु कबो आहे न उन जो जेको आहे नियत करे वञिबो आहे न जॾहिं नियत कबी आहे फोकस करे कमु कबो आहे त पोइ ज़रूरु थी बि वेंदो ऐं मैक्सिमम तव्हांखे हुनजी अप्रोच खे सोचणो आहे त तव्हां पोइ उनखे थोरो बि अचीव करे सघो था अगरि मां चवां त यार बसि ठीकु आहे कमु हले पियो उहो कमु हलंदो ई रहंदो मुंहिंजो अलाह शुक्र आहे जेको बि कमु कयो आहे मूंखे कॾहिं महिल मायूसी दिलि आज़ारी न थी आहे छो त हिन फील्ड में काफ़ी मां ईअं बि ॾिठो आहे त माण्हू सोचे ईंदा आहिनि पर वरी पाण ई डिस्ट्रैक्ट थी वेंदा आहिनि त बाबा नथो थिए कमु त पोइ मायूस थी वेंदा आहिनि हाणे मूंखे विच में जीअं तव्हांखे ॿुधायो मां पंहिंजे एडवोकेसी प्रोफेशन खे टाइम ॾियां पियो थोरी घणी मूंखे लॻो त यार एक्टिंग बसि हाणे मूं घणी कई आहे हाणे बसि एडवोकेसी सही आहे थोरो हिन में प्रोफेशनल इन जा ॿिया एथिक्स आहिनि ॿिया नॉर्म्स आहिनि लाइफ स्टाइल ई ॿियो आहे हितां जो मूं सोचियो यार हाणे एक्टिंग छॾियां थो बसि हाणे बिल्कुलु न कंदुमि फोकस हिते पर वरी विच में हिकु अधु कमु आयो पुराणा कुझु कम्स हलिया रील्स हलिया मुंहिंजा कुझु दोस्तनि ॾिठो तो जेके मुंहिंजी सराउंडिंग्स में जेके माण्हू आहिनि उहे चवनि था यार तूं असांखे न टीवी ते वधीक सुठो लॻंदो आहे तूं रियल में असांखे न वणंदो आहे तूं टीवी ते ईंदो कर पोइ दोस्तनि मोटिवेशन ॾींदा आहिनि माण्हू पोइ उन मां ॿियो चार्मिंग फील्ड बि आहे सुठी आहे पैसा बि मिलंदा आहिनि अलाह शुक्र आहे त सिस्टम हले पियो इंशाल्लाह अलाह कंदो अॻिते हूंदासीं कंहिं न कंहिं ॾींहुं तव्हांखे सुठी जॻह नज़र ईंदासीं हे बि सुठी जॻह माशाल्लाह तव्हां सां वेठा इहा बि हिकिड़ी अचीवमेंट आहे त इहा वॾी ॻाल्हि अरे तव्हां को अचीव कयो आहे तॾहिं तव्हां हिते आया आहियो न असांजे प्रोग्राम में आया आहियो ज़ाहिर आहे ऐं उमेदु आहे त अॻिते बि कंदा रहंदा पंहिंजो कमु जारी रखंदा ऐं तव्हांखे कामयाबियूं मिलंदियूं ऐं जेको आहे बेस्ट विशेस फ्रॉम ऑल ऑफ अस जी मैम आपसे मैं पूछना चाहूँगी कि जैसे ज़ाहिर है हमने पहले भी डिस्कस किया कि ये सारी बातें हैं सोशलाइज हमारे कुछ ऐसे एस्पेक्ट्स हैं अनफॉर्चुनेटली जिनको हम अवेयरनेस होते हुए भी लॉज होते हुए भी कानून में उनके जो है वो सारा कुछ है लेकिन उस लॉ को अप्लाई इम्प्लीमेंटेशन नहीं हो जाती है तो आपके यहाँ जब कंप्लेन्स आती हैं तो आप उनको फिर किस तरीके से गाइड करती हैं और क्या उस हवाले से उनका जो है उस फीडबैक फिर क्या मिलता है? देखिए हम लोग गाइड करते हैं कॉलर को अगर कोई ये बता रहा है कि
उसकी कंप्लेन किस तरह करूं मैं, किसी प्राइवेट स्कूल में बहुत ज़्यादा मारा है या 2 बच्चों का डिस्प्यूट हो गया आपस में, तो सबसे पहले तो हम उनको स्टेप्स में बताते हैं। जो एडवाइस होती है ज़रूरी नहीं है फर्स्ट कॉल पे ही पूरी दी जाए। फर्स्ट स्टेप में उसको कहते हैं कि जाके रिटन एप्लीकेशन लिख दें अपने स्कूल में। जाहिर है वो भी इंक्वायरी करेंगे, कुछ तो स्कूल की टीम देखेगी ना उस मामले में। उसके बाद मामला नहीं सुलझता तो कॉलर को हम एट द एंड ऑफ कॉल हम ये कहते हैं डिस्प्यूट आपका अगेन अराइज हो या नहीं मामला सुलझ रहा हो, आप दोबारा हमें कॉल कर सकते हैं। सही। वी आर ओपन। तो कॉलर की जैसे ही कॉल बैक आती है उसको फिर उसको सेकंड एडवाइस दी जाती है। ठीक है। उसको कोई प्राइवेट इंस्टीट्यूशन है तो प्राइवेट स्कूल एसोसिएशन की कंप्लेन हम दायर करवाते हैं वहाँ पर। ठीक है, पूरा एड्रेस वगैरह गाइड करते हैं। एप्लीकेशन अगर किसी को लिखवानी है हम गाइड कर देते हैं। और अगर पब्लिक इंस्टीट्यूशन है, गवर्नमेंट स्कूल्स हैं या वर्क प्लेस हैं या फैक्ट्रीज वगैरह, बच्चे तो जा ही नहीं सकते ना ऐसी जगहों पे जी। लेकिन जैसे कि एडोलेसेंट 14 से 18 इयर्स में कुछ हल्के फुल्के काम कर सकता है अगर उसकी इस एज एजुकेशन। में बच्चा थोड़ा सा वाइल्ड भी हो जाता है। हाँ क्योंकि बाहर निकलता है, खासतौर पे जो लड़के हैं हाँ सोसाइटी में जाते हैं, बाहर जाते हैं, फिर उधर वहाँ पे उनकी डिस्ट्रैक्शंस बहुत सारी हैं कि कैसी उनको संगत मिलती है, किस तरह का उनको माहौल मिलता है। बिल्कुल। वैसे लीगल एड सोसाइटी ने एक काविश शुरू करी है। हम लोग स्कूल्स जो होते हैं ना, अभी तो स्टार्ट में हम गवर्नमेंट के स्कूल्स जो हैं उनमें अप्रोच कर रहे हैं, वहाँ अवेयरनेस सेशन करते हैं हम लोग। जी, ये हमने इसी साल शुरू किया है। गवर्नमेंट स्कूल में अवेयरनेस सेशन कर रहे होते हैं तो वहाँ एक बहुत बड़ी हमारे पास होती है तादाद बच्चों की जिनको हम डिलीवर करते हैं उनके राइट्स के बारे में। ठीक है। जिस्मानी तशद्दुद हो गया, चाइल्ड मैरिज हो गई बच्चे की, या इसकी क्राइम्स हो रहे होते हैं, बच्चों को हरासमेंट हो रही होती हैं, जो भी बच्चों के चाइल्ड रिलेटेड इश्यूज हैं ना, लेबर रिलेटेड के बच्चे को चाइल्ड वो लेबर नहीं कर सकता, हम सारे लॉस पे बच्चों को उनकी गाइडेंस दे रहे होते हैं। तो ये काविश शुरू करिए, इंशाल्लाह ताला आगे मज़ीद हम लोग इसको बढ़ाएंगे। और अगर आप बच्चे को उसकी तख़य्युलात जब उसके बहुत रीच पे होते हैं ना, उसकी एजुकेशन का जो अरसा होता है 16 साल तक का, उसमें उसको जो टीचिंग्स दी जाती हैं ना वो जनरेशन टू जनरेशन वापस आती हैं। हमारी यही सोच है इसके पीछे अवेयरनेस हम टारगेट कर रहे हैं अब चाइल्ड को भी कि उसको भी अवेयरनेस दी जाए। लीगल एड सोसाइटी इसमें की मेरे ख्याल तरफ से से सबसे तो ज्यादा हेल्प स्कूल्स कर सकते हैं कि वो स्कूल्स में पढ़ाई के कोर्सेज में इन चीज़ों की अवेयरनेस शामिल बिल्कुल करें। ऐसे बहुत सरप्राइजिंग है हम लोग खुद भी कि ऐसे भी हमने गवर्नमेंट स्कूल देखे हैं कराची में, सिंध में, जाहिर सी बात है, और कराची में कि जहाँ बच्चों को उनके चाइल्ड राइट्स पे अवेयरनेस सेशन दिए जाते हैं और गवर्नमेंट स्कूल्स हैं ऐसे। जी बिल्कुल। और सबसे ज़्यादा तो जो सिंध का प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप एक्ट शुरू हुआ है ना सिंध गवर्नमेंट का, ये बहुत कामयाब है। सही। हमारा लीगल एड सोसाइटी भी 2019 से प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप एक्ट में काम कर रहा है सिंध गवर्नमेंट लॉ डिपार्टमेंट के साथ। बिल्कुल इसी तरह सिंध गवर्नमेंट ने खुद बच्चों के जो ये बैगिंग की आप बात कर रही थी ना, बच्चे रोड पर बैगिंग कर रहे होते हैं, पर खड़े होते हैं, बिल्कुल, या वो कलरफुल ड्रेसेस पहन के आजकल खड़े हुए हैं इस तरह। देखिए, अगर बच्चे शेल्टरलेस भी हैं या यतीम बच्चे हैं तो हमारे सिंध गवर्नमेंट का हमारा घर एक ऐसी उनकी काविश है सिंध गवर्नमेंट की जिसमें बच्चों को शेल्टर्स प्रोवाइड किए जाते हैं। सही। अगर हम सोशल वेलफेयर डिपार्टमेंट को या चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी को या जैसे आप हमारे पास कॉल करते हैं 0800 70806 पे आप हमें कॉल करें, हम आपको सारे प्लेटफॉर्म्स बताएंगे। और इस कंप्लेन के ज़रिए है कि बच्चों की इस तरह की कंप्लेंट्स किसी को नज़र आती है तो फाइल करें, सही, अपने लोकल एरिया में करें। और जाहिर सी बात है अवेयरनेस एक बंदे का काम क्योंकि ये हर किसी की जिम्मेदारी बंदा है, भी करेगा उसे जी जी, हर किसी की जिम्मेदारी है ना, हर एक फर्द की जिम्मेदारी। ये नहीं कि सिर्फ उसके माँ बाप है तो सिर्फ उसकी जिम्मेदारी। बिल्कुल। मैं ये कह रही हूँ जो गोल्डन कर देते हैं ना बच्चों को पूरा, आप लोग प्लीज इस पे बहुत एक्शन लें, इसी पे बात हुई इस थी पे हमारी एक्शन लें, क्योंकि ये आंखें 5 साल 10 साल 5 साल बल्कि 2-3 साल में आंखें खत्म हो जाएंगी बच्चों की।
ये पेंट है बाकायदा ना, केमिकल है ये। तो कराची के तो छोटे छोटे बच्चे हैं, क्लिफ्टन के एरिया में सिग्नल्स में इतनी आप धूप कम से में कम उन लोगों को जरूर टारगेट करें जो इन बच्चों को इस तरह से पेंट करके पूरा आप भीख पेंट मंगवा रहे करके, हैं, तो जी, वो खड़े बच्चे बिल्कुल आप नहीं समझ सकते कि उनकी आंखें बिल्कुल खत्म हो जाएंगी, इतना बड़ा। और वो गर्मी धूप में वो पिघल पिघल के बच्चे यूं कर रहे होते हैं। तो और इतनी उसका खतरनाक अपना चीज़ है ये। chemical हमारे लोग मतलब कैसे हमारी हुकूमत इस चीज को बिल्कुल देखे। देखें, असल हमारा में ये कोई भी माशरा, जी आप कुछ कह रहे हैं। असल में रिस्पॉन्सिबिलिटी एक आम आदमी की सबसे ज्यादा है। बिल्कुल, मैं देख बिल्कुल, रहा हूँ, हाँ, मेरी हाँ। रिस्पॉन्सिबिलिटी बनती है, वही लेकिन वही हम कल यही बात हमारी कर रहे थे बनती कि है, जैसे बिल्कुल। अब डॉक्टर हम साहबा कल मैंने यही इनसे पूछा कि अब जैसे मैंने देख लिया ना, मुझे अक्सर बहुत बुरा लगता है, तो क्या मैं कंप्लेन कर सकती हूँ? तो शी टोल्ड मी कि आप भी कर सकती हैं। बिल्कुल, इवन बिल्कुल। आपको नजर आया तो आप भी कर सकती हैं कि भाई ये इस जगह पर ये बच्चा खड़ा है, तो आप जो है एक्शन लें तो कि ये वहाँ के कौन लोगों इसके से माँ मैंने बाप है पूछा तो और ये क्यों। लेकिन हमारे यहाँ एक कल्चर क्या है यार, कुछ होता ही नहीं है। अगर आप एफर्ट करोगे, नहीं होता आप है, आज होता जाओगे, है। भाई वो करते हैं, डिपार्टमेंट करते हैं, बैठा हुआ बिल्कुल करते हैं, इसीलिए उनका काम है। डिपार्टमेंट, आप हाँ। उनके वो पास कहते हैं, आप इनराइटिंग लोग को खुद जिस हमें लेकर नहीं जाओगे बताते। तो वो उस पर एक्शन लेंगे ना। बिल्कुल। वरना जो हमारी कौम है वो एफर्ट नहीं करती। अब आप आई हैं ना यहाँ पे, सबको टेली काउंसलिंग कर रही हैं ना, इन सब चीज़ों की हमें बता रही हैं, तो हम लोग को दूसरे जितने लोग देख रहे हैं उनको पता चल रहा है। तो आप अपने जगह भी बता रही हैं कि किस जगह पे है, क्या है, कितने Even आप नंबर्स हैं। ट्रैफिक सिग्नल पे तो कोई भी अगर इससे खड़ा ज़्यादा हुआ क्या है। करे हुकूमत और ये सब गवर्नमेंट, ये लोग क्या करें? आप लोगों को लिए कर तो दिया है ना। बिल्कुल इहो ई मां ॾिसंदड़नि खे बि चाहींदमि त अगरि तव्हां किथे बि ॾिसो था अहिड़ा ॿार आहिनि, ट्रैफिक में वेठा आहियो, सिग्नल ते गाॾी में किथे बि आहियो ऐं तव्हां ॾिसो था त अगरि अहिड़ो ॿारु बीठो आहे त ज़ाहिर आहे उनजी हिकु त उमिरि कोन्हे जो सिग्नल्स ते वञी अहिड़ा कम करे। उनजी पढ़ाई जी उमिरि आहे, हिन टाइम ते उहो पढ़ाई करे ऐं स्कूल्स वञे, पर अगरि नथो वञे ऐं उते बीठो आहे, इवन वाइपर्स खे गाॾी जा शीशे खे साफ़ करण जे लाइ, इहे सभु शयुनि जे लाइ असां सिग्नल ते बीहंदा आहियूं। कराची शहर जे हर सिग्नल ते जीअं ई गाॾीअ जी रेड लाइट थींदी आहे, गाॾी बीहंदी आहे त असांजे अॻियां हूंदो आहे सॼो मंज़र, त अलाए किथां किथां ॿार निकिरी ईंदा आहिनि ऐं इहो सिर्फ़ु इन करे त वञा असांखे पैसा ॾियो, त उहे छो था इन एज में इहो कमु कनि। त तव्हां पाण बि जेके ॾिसनि था उहे बि कंप्लेन करे सघनि था। ऐं जीअं मैडम पाण ॾाढो बहितरीनु नमूने एक्सप्लेन कयो आहे त कंप्लेन केर बि करे सघे थो, बसि तव्हांखे उहा लोकेशन ॿुधाइणी आहे त हिन जाइ ते हिन टाइम ते ऐं मतिलबु हिन एज जो ॿारु आहे, त तव्हां उहे पाण पोइ हुकूमत जेका आहे उहा स्टैंड बि वठंदी ऐं बहितरी बि अची सघे थी। ज़ाहिर आहे कुझु कबो त बहितरी ईंदी न, भला कुझु न कबो त पोइ त ज़ाहिर आहे इंसान ब्लेम गेम बुरो माण्हू वधीक बुराई फैलाईंदो न सोसाइटी में। अगर तव्हां उनखे रोकण जी कोशिश कंदो, अॼु रुकंदा, पोइ आस्ते आस्ते घटि बि थींदा वेंदा न। उन लाइ सभिनी खे एफर्ट करण जी वधीक ज़रूरत आहे। अगर मां का शइ कंप्लेन कयां त मूंखे केरु न चयो यार तूं चरियो आहे छा, वांदो ई छा, तूं हेॾे वञ। बाबा मूंसां गॾु मूंखे सपोर्ट कयो, एटलीस्ट मूंखे मोटिवेट कयो त यार न सुठो कमु करे थो। त इहे हाणे काफ़ी कल्चर सोसाइटी काफ़ी चेंज थिए थी, ग्रूम थिए थी, माण्हू पढ़ियल लिखियल अचनि था काफ़ी। हाणे पहिरें वारो दौर काफ़ी चेंज थी वियो आहे। असां वटि सभिनि खां ईज़ी हूंदो आहे ब्लेम करणु, बसि कुझु थिए त बसि हिन ने कयो, हुन ने कयो ऐं हिन छो कयो, ऐं गवर्नमेंट खे हुकूमत खे ब्लेम करे मूं पाण छा कयो, हुकूमत खां कमु भाई हू वेठा उन्हनि खां कमु वठंदव त तव्हांखे कमु करे ॾींदा न। सिंपल इहा ई ॻाल्हि आहे। असां पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी खे अगरि सम्झूं था त पोइ सोसाइटी काफ़ी बहितर थी सघे। ज़बरदस्त, ॾाढी सुठी इहा ॻाल्हि आहे त ब्लेम ज़ाहिर आहे नाहे करिणो, ऐं हुकूमत खे असां अगरि ब्लेम कयूं बि था, अगरि तव्हां ॾिसो था त कुझु शयूं आहिनि, पर तव्हां पाण बीइंग अ सिटीज़न छा था कयो, तव्हांजो रोल छा आहे, पंहिंजे इलाइक़े खे साफ़ सुथिरो रखिणो आहे। किथे अगरि ॾिसो था नाइंसाफ़ी थियल आहे त हुनजी शिकायत करणी आहे। किथे बि तव्हां ॾिसो था त किथे बि अगरि कंहिं क़िस्म जी का कमी आहे त उते तव्हां पंहिंजी ज़ात जे ज़रिए उहा कमी कीअं पूरी करे सघो था। अगरि इहा सोच हर कंहिंजी हुजे त असांजो मुल्क, असांजी सोसाइटी अञा बहितर नमूने ग्रो करे सघंदी। बहरहाल हिन ख़ूबसूरत ॻाल्हि ते हींअर छो त प्रोग्राम जो वाइंड अप जो टाइम अची वियो आहे ऐं पंहिंजा जेके बि असां वटि महिमान आहिनि उन्हनि सभिनी जी मां थो रहे थी हिकु दफ़ो ॿीहर वंस अगेन डॉक्टर साहिबा, थैंक यू सो मच। मुश्तबा तवाजा भी तो रहता, और तबस्सुम साहबा आपके भी हम बहुत शुक्रगुजार हैं कि आप आई हैं, मशकूर हैं हम। तो ये जेके सभई गेस्ट असांजे वटि आया आहिनि जिन ॾाढियूं बहितरीनु नमूने ॻाल्हि ॿोल कई, उमेदु आहे तव्हांखे घणो कुझु सिखण खां मिलियो हूंदो। ऐं बहितरीनु जेको साओ सीरियल डॉक्टर सरवत खणी आई आहे उहो बि ॾाढो सुठो आहे, त तव्हां ज़रूरु ऑर्डर बि कयो। ऐं जेको आहे सो मैं ये पूछना भूल गई, मेरे ख्याल से एक कॉन्टेक्ट का कोई क्या तरीका हो सकता है, किसी को अगर ये चाहिए तो कैसे ऑर्डर? 0333 मेरा नंबर है 0333 3477 ठीक, ये नंबर पे आप इसे कॉल कर सकते हैं और आप उसका ऑर्डर ले सकते हैं। ज़बरदस्त। सो तव्हां हिन नंबर ते कॉल कयो ऐं ऑर्डर तव्हांजे प्रोग्राम जी हिकिड़ी ख़ूबसूरती मूं हाणे नोटिस कई
त मां ईअं आहियां, मूंखे लॻे थो मां 5 मिंट पहिरियों आहियां, एॾो इंगेजिंग हुयो, एॾो एंटरटेनिंग हुयो माशाल्लाह, त मूंखे टाइम जी बिल्कुलु ख़बर न पई। त सभिनी खे एप्रिसिएशन आहे, तव्हां तमामु सुठो प्रोग्राम कयो माशाल्लाह। थैंक यू सो मच कुर्बन तव्हांजा, ऐं तव्हांजी मौजूदगीअ जी वजह ई सां ई सभु ईअं थियो आहे, ऐं ॾाढो सुठो रहियो प्रोग्राम। ईअं वेंदे वेंदे हाशिम भाई जो कलाम ॿुधंदासीं। थैंक यू सो मच, एक दफ़ो ॿीहर आप सबका बहुत शुक्रिया। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसो, अॼु जुमे जो ॾींहुं आहे, ऐं असांजी हाणे मुलाक़ात थींदी सूमर ते। तेसिताईं तव्हां वीकेंड इंजॉय कयो, असां बि कयूं था, ऐं बाक़ी मोकिलाणी कोन्हे, सदाई गॾु आहियूं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, असां सभिनी खे दुआनि में यादि रखो। अल्लाह हाफ़िज़। दा